जी दोस्तों अस्सलाम वालेकुम। शाह हसन इस्तांबुल तुर्की मां अॼु ही हिकिड़ो ड्राई फ्रूट जो शॉप आहे। सो हिते ड्राई फ्रूट ईअं मिलंदा आहिनि, तव्हां पंहिंजी मर्ज़ी सां तव्हां पाण खणी सघो था। यानी मुख़्तलिफ़ प्राइस आहे। बादाम जेको आहे 152 जो आहे, अखरोट जेके खुलियल आहिनि 129 जो आहे, काजू जेके आहिनि 168 जा आहिनि। सो ईअं ई ड्राई फ्रूट आहिनि ऐं तव्हां पाण हिन मां वठी सघो था। हीअ दोस्तो बिज वारो ड्राई फ्रूट आहे। हिते ही जाम खाईंदा आहिनि बिज वारो ड्राई फ्रूट। सो हिते माण्हू पाण ईंदो आहे, हीअं थेलियूं पयूं हिते, थेलियुनि में तव्हां पाण ई विझी करे जीअं मूं हींअर भरियो आहे ईअं मूं वरितो आहे। बसि पोइ अॻिते काउंटर ते वेंदसि, उते वरी वज़न कराए उन सां पेमेंट करे छॾींदो। त इहे खाजा मिलनि था, इहे मिलनि था 39.90 में। त खोड़ सारा हिते ड्राई फ्रूट आहे जेको हिते आम जाम खाईंदा आहिनि। ऐं हीअ सभु चांवरनि में छोला आहिनि। हिते चांवर हिते मिले पोइ 12.90 रुपया किलो, सुठो चांवर 15.90 रुपया किलो, खाजा जेके 17.90 रुपया आहिनि किलो। हीअ वरी आहिनि हिते दालियूं, बेसण आहे ऐं दालियूं हीअ आहे। अॼु पोइ मुङ ऐं मसूर असांखे ख़बर कान्हे, पर 18.90 जी आहे। सो इन तरीक़े सां ही ड्राई जेको सामान हूंदो आहे, हीअ वरी चांवर मुंहिंजे घर में पंहिंजो सस्ता चांवर आहे सनो, उहो आहे 24.90 जो। हलो, सो हीअ वरी अखरोट आहिनि 59.90 जा। हीअ वरी हिननि जूं मिठाइयूं पंहिंजूं माशाल्लाह ॾाढी ज़बरदस्त मिठाइयूं आहिनि, ड्राई फ्रूट जूं आहिनि, मुख़्तलिफ़ प्राइस लॻी पई आहे। हीअ कुरकुरे माना 35.90 में। हीअ बि कुरकुरे वांगुरु शइ आहे, इहा 35.90 में। हीअ भुॻल पंहिंजो चणा न आहिनि, खाजा न छा। हीअ वरी हिननि जूं स्वीट चॉकलेट टाइप जी शयूं आहिनि। माना हीअं बसि तव्हां वञी हीअं चमचा बि लॻा पिया आहिनि, चमचे सां तव्हां थेलियूं खणी भरियो जेतिरो तव्हांखे खपे अंदाज़ो, ईअं तव्हां भरे करे वठी सघो था। सो हीअ हिननि जो तरीक़ो आहे खपाइण जो। ऐं हेॾां शायदि मसाला आणण जी आई थी। इहे मसाला खाइनि स्पाइसी, ॻाढ़ा मिर्च, लूणु आहे, हैड आहे, कारा मिर्च आहिनि। 80.90 जो किलो सम्झो। सो हीअ वरी ॿियूं मिठाइयूं हिननि जूं फस्ट क्लास स्वीट 19.90 में, टोटल 19.90 में। हीअ वरी हीअ सुठियूं मिठाइयूं आहिनि 29.90 में। सो ईअं हिकिड़ो सुठो तरीक़े सां शॉप आहे, फस्ट क्लास सुहिणे तरीक़े सां। हीअ तक़रीबन असां वरितो अथऊं काजू आहे 39.60 में, तक़रीबन पाव खनि हूंदो। हीअ वरी अखरोट आहिनि, इहो वरी 32.22 में, इहो बि तक़रीबन पाव जे लेवल ते। ऐं हीअ बादाम आहिनि, हीअ बादाम तक़रीबन 40-17 जा। सो इहो रेट आहे हिन महिल ड्राई फ्रूट जो तुर्की इस्तांबुल में। सो हिन टिनि शयुनि जो बिल तक़रीबन आयो आहे 112 लीरा जो। ठीकु आहे सर, महिरबानी वरी। सो हीअ आहे दुकान जो नालो, मेन रोड ते आहे। ईअं ई माना इहे शयूं इहे खपाईंदा आहिनि। सो वॾी महिरबानी तव्हांजी। शाह हसन इस्तांबुल तुर्की मां, पंहिंजी दुआ में यादि कजो।